بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جين دوستان خبر اسان هر روز صبح جو هڪڙي حديث آڻيندا آهيون جنهن ۾ هڪڙو فضائل الاعمال هي اسان جو برنامج آهي ان ۾ هلون ٿا ته فضائل الاعمال ۾ جيڪي نبي کريم صلى الله عليه وسلم اسان کي شيون چئي ٿو هي ڪيو ۽ هن شيء ۾ ثواب آهي ته ان کي اسين ٿورو حديث پڙهي يا حڪم जेको हूंदो पोइ उन जो तर्जुमो कंदा आहियूं त असां भाइरनि जेके सिंधी आहिनि अरबी कोन था सम्झनि उहे सम्झनि त अॼु जेकी आहे हिसो आहे 45 हिसो आहे ऐं हीअ अॼु छा जो आहे फضل तकसीर सलात अल मुवहिदीन अला जनाज़त अल मुस्लिम जेके जनाज़े ते अचनि त मुवाहिद हुजनि मुशरिक न हुजनि क़ब्र परस्तीन वारा न हुजनि धागा तावीज़नि वारा न हुजनि जेके बि अल्लाह जी शिरक खां पाक हुजनि ऐं उहे अचनि ऐं कोशिशि कयो त जनाज़े में उहे मुवाहिद घणा हुजनि छो था ईअं नबी करीम जे हदीस में आणियूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन रजुल मुस्लिम यमूत कहिड़ो बि मुस्लमान को बंदो इंसान मरी थो वञे फ़यक़ूम अला जनाज़तिही 40 रजुला ऐं उन जे जनाज़े में 40 माण्हू हुजनि ला युशरिकून बिल्लाहि शैआ ऐं उहे मुशरिक न हुजनि उन्हनि में शिरक न हुजे उहे क़ब्रुनि वारनि न हुजनि जिते क़ब्रुनि ते अलाह जे वलियनि ते वञी पिड़ था विझनि या उते दौड़ था कनि या उते टिकनि था या धागा तावीज़ था ॿधनि इहे न हुजनि अल्लाह ताला नबी करीम चए थो त ला युशरिकून बिल्लाहि शैअन इल्ला शफ़अहुमुल्लाहु फीह त इहे 40 जे अहिड़ा मुवाहिद हूंदा जनाज़े निमाज़ में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इल्ला शफ़अहुमुल्लाहु फीह त अल्लाह साईं उन्हनि जी शफ़ाअत हिन मय्यत जे लाइ क़बूल कंदो इहा रिवायत सही मुस्लिम जी आहे सही मुस्लिम जी रिवायत आहे त ॾिसो न केॾो मुवाहिद जो शान आहे अल्लाह साईं असांखे ॿुधाए थो नबी जे ज़रिए त मुवाहिद जेके निमाज़ पढ़ंदा जनाज़े ते त अल्लाह साईं उन्हनि जी शफ़ाअत बि क़बूल कंदो उन्हनि जूं दुआऊं क़बूल कंदो पर मुशरिक न हुजनि जेको मुशरिक हुजे उन जी दुआ क़बूल कोन थींदी अल्लाह उन खां नफ़रत थो करे ऐं उन खे नथो चाहे उन जी कीअं ॿुधंदो त उहे मुशरिक जेके उहे न हुजनि जनाज़े में त जे हूंदा त उन जो नंबर ई हिसाब न थींदो तंहिंजे करे माण्हू कोशिशि करे त मुवाहिद जेके आहिनि उन्हनि खे सॾु करे आलिम हुजनि तालिब इल्म हुजनि ग़रीब हुजनि पर मुवाहिद हुजनि त इहो हिकिड़ो ख़िसलत आहे कहिड़ो बि मयत आहे कंहिंजो पीउ गुज़ारे थो वञे माउ गुज़ारे थी वञे सभु को चाहींदो त मुंहिंजे अमड़ खे या अबा खे मुंहिंजे पीउ खे जन्नत नसीब थिए त तौबा कोशिशि कर जंहिंखे दावत ॾींदो जनाज़े जी त मुवाहिद हुजनि तौहीद ते हुजनि एॾो तौहीद जो शान आहे त असांखे इहा हदीस मां इहो यानी ख़बर पए थी त इहो नबी करीम चए थो जे 40 मुवाहिद हूंदा त ॾिसो न वॾो उन में फ़ाइदो आहे ॿी हदीस आहे ॿी बि आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो वक़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्ला अलैहि 3 सुफ़ूफ़ हिते 3 सिफ़ूं नबी करीम फरमाए थो त 3 सिफ़ूं हुजनि सुफ़ूफ़ फ़क़द औ जब हीअ रिवायत तिरमिज़ी जी ऐं अलबानी इन खे सही ॾिनी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको जंहिं जनाज़े ते 3 सिफ़ूं थी बीहनि था माण्हू 3 सिफ़ूं थी बीहनि था त उन्हनि जी शफ़ाअत क़बूल थींदी त इंसान कोशिशि करे त जेके जनाज़े में माण्हू अचनि मुवाहिद हुजनि ऐं उन्हनि जूं सिफ़ूं जेके हुजनि 3 करे छॾे इहा हिकिड़ी सुन्नत आहे त इहा बि माण्हू हींअर घणा माण्हू इन्हनि खे कोन था यानी अहमियत ॾियनि कोशिशि कनि त 3 सिफ़ूं हुजनि ऐं मुवाहिद हुजनि जीअं घणा हूंदा त तीअं अञा भलो पर जे नथा मिलनि त भला घटि में घटि मुवाहिद 40 हुजनि त ॾिसो असांजे मके में हिते जंहिंमहिल जेके जनाज़ा थियनि था उहे केॾा ख़ुशि नसीब आहिनि या मदीने में त लखे माण्हू था निमाज़ पढ़नि हर निमाज़ में मके में न आहिनि त 20 लख 21 लख 22 लख मथे हूंदा घटि भला जे सफ़ा जे घटि हूंदा त 15 लख हूंदा 15 लखनि मां लखे हिते अल्हम्दुलिल्लाह सऊदीअ में जेके आहिनि मुवाहिद आहिनि पका आहिनि तौहीद वारा आहिनि खणी ॿाहिरां जेके माण्हू अचनि था उहे बि क़ब्र परस्त आहिनि पर अल्लाह साईं हिदायत ॾिए उन्हनि खे ऐं हीअ जेके हितां जा आहिनि त अल्हम्दुलिल्लाह हिते त शिरक माण्हू कोन था कनि शिरक खां ॾाढो नफ़रत कंदा आहिनि हिते ॾिसो था तव्हां सऊदीअ में या ख़लीज सॼे में न क़ब्रूं आहिनि न दरगाहूं आहिनि न झंडा आहिनि न फ़िरक़ेबाज़ी आहे सभई मुस्लमान कलमे वारा हिकु आहिनि त असांजी मुसीबतुनि इहे जेके असांजे मुल्कनि में इहे मुसीबतूं आहिनि अल्लाह ताला असांजे मुल्कनि खे बि पाक करे सभिनि माण्हुनि खे बसीरत ॾिए ऐं हुननि खे हिदायत ॾिए ऐं तौहीद जी सिखिया न त पोइ इहे सभु शइ छॾे वेंदा
इन हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो फ़क़द औजब यानी इन जे लाइ इन माना जो लफ़्ज़ जो त ऐं वजबत लहुल जन्नह उलमा तर्जुमो जो हदीस जो कनि था त उन जे लाइ जन्नत हींअर हिकिड़ी वाजिब थी वई छो मुवाहिद हुननि ते निमाज़ पढ़िया ऐं तौहीद ऐं सुन्नत ते ऐं उन्हनि जी शफ़ाअत अल्लाह साईं क़बूल कंदो त इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे। इंसान कोशिशि करे जनाज़नि में मुवाहिद माण्हू अचनि ऐं जेतिरा घणा अचनि के माण्हू ॾिसूं था असीं उन्हनि जो को अज़ीज़ मरी थो वञे त कंहिंखे ॿुधाइनि कोन था, शर्म जा हया जा चवनि छा कंहिंखे ॿुधायूं न, तव्हां माण्हुनि खे वाक़ कयो या मस्जिद में ऐलान कयो। मस्जिद में ऐलान करणु त जाइज़ न आहे पर हींअर अॼुकल्ह मोबाइल आहे, ग्रुप आहिनि, ग्रुपनि में माण्हू ऐलान करे छॾींदो भाउ जनाज़े निमाज़ जीअं पाकिस्तान में आहे इहो त जनाज़े निमाज़ फ़लाण टाइम ते थींदी अचो त पोइ माण्हू ख़ल्क़ गॾु थी वञे ऐं ख़ुदि माइट मिट त जेके अची विया पंहिंजा त उहे 2-3 में हूंदा, भला जे उन्हनि मां 40 रुॻो मुवाहिद हुजनि दीनदार हुजनि त बि इहो असांखे हिकिड़ो इहो शफ़ाअत थी वेंदी असांजे मईत जे लाइ, असांजे ग़रीब जे लाइ, असांजे मिस्किन जेको अलाह ॾे वञे थो हींअर उहो हर शइ जे लाइ मुहताज आहे, छो हुनखे इन शइ खां महरूम कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे पंहिंजे रहमत में शामिल करे ऐं तौहीद जे छटी जे हेठां असांखे बीहारे। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।